कुछ हमारा चवन था तो रसूल नूर हो मिया इंसान हो जिया दुसो जिब्राइल जा पर ते सजा जिब्राइल कोन वियो रसूल वियो अल्लाह सिंह जी मिलियो फकान का बकौसने अदना मना रसूल नूर हो नूर नूर सा मिलियो जे नूर न हुजिया त मिले ही कोना ये अरे असां हमारा ये गालियों कर जदीद घिरो जो वेट पैंट शर्ट टाई एंड कंपनी लिमिटेड जो लाल सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम तशरीफ वठी आया त जग सारो नूर थी मुझे मिठे मोहम्मद करीम के जेको नूर मञे वो हथ मथे करे जो भले आहे तवज्जो ॻाल्हि सम्झाइणी आहे इन जे करे चवंदुसि त तव्हांजी तवज्जो हुजे अनपढ़िया था चवनि त नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के तव्हां सुन्नत जवायत वारा नूर था सजो जेकॾहिं नूर वा त नूर जो हुजण कमाल आहे कमाल त तॾहिं आहे जॾहिं बशर वा बशर हुजण जे बावजूद अल्लाह तबारक व तआला ने हबीब करम मेराज वारी रात वयो आहे इन जो मतिलबु आहे चवण वारनि चयो आहे अनपढ़ियनि चयो आहे जिन खे क़ुरान जी ख़बर आहे जिन खे हदीस जी ख़बर आहे त हबीब खे तव्हां नूर था चओ अदा सुन्नी मांखे ॿुधाइजा जॾहिं असां चवंदा आहियूं त हे कपिड़ो अछो आहे इन जो मतिलबु आहे त ही कारो ॻाल्हाए ॻाल्हाए जेकॾहिं चऊं था त ही कपिड़ो अछो आहे त कारो हिन वक़्त में राति वा त माना ॾींहुं हर शइ पंहिंजी ज़िद सां सुञाती वेंदी आहे अल अशियाउ तुरफ़ु बिअज़दादिहा शयूं पंहिंजे ज़िद सां सुञातियूं वेंदियूं हाणे हू चवनि था त नबी नूर वा नबी बशर आहे असां चऊं था त धोखो करी थो हिते जहिड़ो न आहे हिते इल्म जी ॻाल्हि हुआ हिते क़ुरान जी ॻाल्हि हुआ हिते हदीस पाक जी ॻाल्हि हुआ तूं चवीं थो त नबी नूर न आहे अछे जो ज़िद कारो आहे ॾींहं जो ज़िद राति वा रात जो ज़िद ॾींहुं हुआ जॾहिं तूं चवीं थो त नबी नूर आहे नूर आया उदाहिया उदाहिया इन जो मतिलबु आहे त निभाको चवे थो त नबी नूर न आहे माना चवे थो त नबी उदाहिया नऊज़ु बिल्लाह अच त क़ुरान ॿुधायां त नबी नूर आया उदाहिया अल्लाह तबारक व तआला पंहिंजे पाक कलाम मजीद में इरशाद फरमायो आहे अदा इस्तबूत दलील सां कबो क़ुरान जी ॻाल्हि कबी अल्लाह तबारक व तआला पंहिंजे पाक कलाम मजीद में इरशाद फरमायो आहे या अय्युहन नबिय्य इन्ना अरसलनाका शाहिदन व मुबश्शिरन व नदीरा व दाइयन इलल्लाहि बिइज़निही व सिराजन मुनीरा अल्लाह तबारक व तआला इरशाद फरमायो ओ मुजा हबीब अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मा अल्लाह तबारक व तआला तोखे रोशन सिज या रोशन ॾीओ बणाए करे रवानो फरमायो आहे अवा जेको रोशन हूंदो आहे सो नूर हूंदो आहे उदाही कोन हूंदो आहे मुंहिंजे मुस्तफ़ा करीम नूर आहे चवण वारा अनपढ़िया चवंदा त इहो तव्हां था चओ असां कोन था चऊं अल्लाह तबारक व तआला पंहिंजे पाक कलाम मजीद में इरशाद फरमायो आहे ॿुध क़ुरान पाक जी ॿी आयत अल्लाह तबारक व तआला इरशाद फरमाए क़द जाअकुम मिनल्लाहि नूरुन व किताबुम मुबीन अब कुरान आया न कलाम वजह साईं जो कुरान इन कुरान पाक में अल्लाह तबारक व तआला इरशाद फरमायो आहे तहक़ीक़ आयो तव्हां ॾे हिकिड़ो किताब आहे ॿियो तव्हां ॾे आयो आहे नूर खोल तफ़सीर तबरी उन तफ़सीर तबरी में रिवायत मौजूद आहे खोल तफ़सीर इमाम राज़ी जो उन में भी इहा रिवायत मौजूद आहे खोल तफ़सीर बगवी उन में भी इहा रिवायत मौजूद आहे खोल तफ़सीर इब्न अबी हातिम राज़ी जो उन में भी तफ़सीर में इहा रिवायत मौजूद आहे खोल
तफसीर मज़हरी उनमें भी इहा रिवायत मौजूद हुआ खोलींदो वञे तफसीर अल्लामा इब्न आदिल दिमश्की जो अल-लुबाब खोल उनमें भी इहा रिवायत मौजूद हुआ ये समूरा चवनि था हजरत हबीब अकरम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जी ज़ात मुबारक को चवे थो त सम्मल्लाहु नूर अल्लाह तबारक व तआला पंहिंजे हबीब खे नूर फरमाए करे सॼो आहे ऐं के चवनि था लिअन्नहु कान नूरा हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम नूर आहे के चवनि था क़द जाअकुम मिनल्लाहि नूर वरी चवनि था यानी मुहम्मदा यानी हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जी ज़ात आहे जेके बि मोतबर तफसीर उहे जॾहिं तूं खोलींदे त तोखे क़ुरान जी आयत जो तफसीर मिलंदो त मिठो मुहम्मद करीम नूर भला जेकॾहिं कंहिं अणपढ़े न पढ़ियो आहे त मदरसनि जी मानी हराम न करे हा तफसीर जलालैन घटि में घटि खोले ॾिसे हा त उन में बि मौजूदु आहे त हज़रत हबीब अकरम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम क़द जाअकुम मिनल्लाहि नूर ऐ यानी मुहम्मदुन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन नूर मो मुराद हजरत हबीब अकरम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जी ज़ात मुबारक सो अदा सुनियो तव्हां पंहिंजे तरफ़ां हबीब खे नूर कोन था चओ रब चयो आहे तॾहिं असां नूर चऊं था पर अचो त मुस्तफ़ा जो पंहिंजो फरमान बि ॿुधाए क़ुरान जूं आयतूं ॿुधाए हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम था इरशाद फरमाए सहाबीअ जो नालो हज़रत जाबिर आहे हज़रत जाबिर हज़रत हबीब अकरम खां सुवाल कयो आहे या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाह तबारक व तआला अव्वल कहिड़ी शइ खे पैदा फरमायो अल्लाह जे हबीब जवाब अता फरमायो अल्लाह तबारक व तआला खलक़ क़ब्लल अशियाए नूर नबी का ओ जाबिर अव्वल रब ज़ुल जलाल तुझे नबी मुहम्मद करीम जे नूर खे पैदा फरमायो भले अचुत मुहद्दिसन जी ॻाल्हि ॿुधाया हज़रत अल्लामा मुल्ला अली क़ारी रहमतुल्लाहि तआला अलैहि इरशाद फरमाईंदो आहे शिफा शरीफ जी शरह में बयान फरमाईंदो आहे त लम यकुन लहू ज़िल्लुन ला फी शम्स व ला फी क़मर हुज़ूर जो सायो को न हो हुज़ूर जो पाछोलो को न हो न को सिज में पाछोलो आहे न को चंड में पाछोलो आहे छाजे करे हज़रत अल्लामा मुल्ला अली क़ारी सोड़ो मुल्ला अली कारी जवाब तो अता फरमाए ले अन्नहु कान नूरा छो त हबीब अकरम नूर वा तरह पाछो कुरान फरमाए नूर वा हदीस फरमाए नूर वा तफसीर फरमाए नूर वा मुहद्दिस फरमाए नूर वा ऐ अल्लाह जा वली अब इरशाद फरमाए त हजरत हबीब नूर वा हजरत अब्दुल लतीफ बिटाई इरशाद फरमाईंदो आहे माणिक मिठो सदो मुझो ऊंदा ही में सोझरो ऊंदा ही कोन अचे की सोझरो आहे माणिक मिठो सदो मुझो ऊंदा ही में सोझरो हशर में हिसाब में छॾे न वेंदो पोइ सारियो सॾ कंदो मुझो को यार लुके चधणी के तू फैसलो करे ॿुधाए जा या रसूल अल्लाह चवण वारा पंहिंजे पाण खे ईमान वारो सॾाइण वारा जेके एतिरा सां कलमा कसम खणी तूं ॻाल्हि कयां मुंहिंजी ॻाल्हि ध्यान सां ॿुधजां ऐं पंहिंजे दिलि में सड़जां जेके महबूब खे नूर नथा मञनि कसम आहे अल्लाह जो चेहरा त उन्हनि जा बेनूर आहिनि ई आहिनि पर उन्हनि खे मिंबर रसूल ते वेहण जो ढंग बि कोन्हे त मिंबर मुस्तफ़ा ते वेहबो कीअं आहे अदब छा खे चइबो आहे हाणे इल्मु ईंदो ई तॾहिं आहे जॾहिं मुस्तफ़ा करीम जो अदब सीने में ईंदो त इल्मु बि तॾहिं फ़ाइदो कंदी न त धिका खाईंदो अहले सुन्नत व जमात जो इहो अक़ीदो मां अर्ज़ सिर्फ़ एतिरो पियो कयां त असां पंहिंजे तरफ़ां था चऊं या रब चयो आहे नूर अलाए सोना तो हथ मथे करे ॿुधाए रब फरमायो आहे त हज़रत हबीब नूर आहे तॾहिं असीं चयूं था न त असां में कहिड़ी ताक़त आहे जेकॾहिं कंहिं अणपढ़ी खे सम्झ में न आई आहे ॻाल्हि त मां वटि वठी अचोसि त मां हुनखे पढ़ायां पर इल्मु तॾहिं फ़ाइदो ॾींदो जॾहिं मुस्तफ़ा जी मुहबत सीने में हूंदी
इहो वलीअनि जो फ़ैसिलो आहे, बुज़ुर्गनि जो फ़ैसिलो आहे, मुहद्दिसनि जो फ़ैसिलो आहे, आलिमनि जो फ़ैसिलो आहे, सभिनीनि जो फ़ैसिलो आहे। ऐं मौलाना ग़ुलाम रसूल जतो ई त ॻाल्हि ख़तमु करे छॾी। सुभान अल्लाह ज़ोर सां छा थो चए, बिना पाचे तुंहिंजो पाको जिस्म मख खे न विहण जो तो ते हुक्म। वाह सिंध वारा तोखे लख लख मुबारक हुजे, तुंहिंजे बुज़ुर्गनि जो अक़ीदो इहो अदब आहे। जग में जानिब जिन सार थी विया मोहम्मद